हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। हाँ आहियां तव्हांजो दोस्त मोहम्मद बख्शा तो यूट्यूब चैनल सां गॾु। दोस्तों, गुज़िरियल वीडियो में मूं तव्हांखे एम एस ऑफिस ऐं उन जा वर्जन जे बाबति ॿुधायो त उन जा कहिड़ा कहिड़ा वर्जन्स आहिनि ऐं उहे कीअं कमु कंदा। ऐं अॼु मां तव्हांखे एम एस ऑफिस में बुनियादी जेकी शयूं आहिनि उन्हनि बाबति नॉलेज ॾींदुसि, ॼाण ॾींदुसि। एम एस ऑफिस इंस्टॉल कीअं कजे, तव्हां पंहिंजे कंप्यूटर में लॻायो कीअं, उन बाबति तव्हांखे ॼाण ॾींदुसि। त सभ खां पहिरें एम एस ऑफिस हलाइण लाइ तव्हांजे कंप्यूटर में एम एस ऑफिस हुजण जो ज़रूरी आहे। उन करे असां सी डी लॻाईंदासीं कंप्यूटर में, जे करे इन में सी डी लॻाईंदासीं। अॼुकल्ह किन किन कंप्यूटर में सी डी राम कोन थो अचे ऐं उते जेको आहे सो यू एस बी वसीले बि इंस्टॉलेशन थींदी आहे जी। इहे ऐं सी डी लॻाई थमांसि। हाणे हे चए थो ऑटो प्ले कयूंसि। असां हितां ओपन फोल्डर सोर्स खोलींदासूं ऐं उन में जे करे छाकाणि जो असांखे हिते किन किन सी डीज़ में असांखे उन जी जेका की हूंदी आहे उहा खपंदी आहे। तंहिं करे सीरियल की जेका असां पहिरियां ई कॉपी करे था छॾियूं पाण वटि, हीअ सीरियल की आहे उनजी। हितां हिकिड़ी हीअ हेठि या मथी का कॉपी करे रखूं था, कंट्रोल सी इन जी शॉर्टकट की आहे। ठीकु आहे। हितां जेकॾहिं असां एडिट में वञी कॉपीअ ते क्लिक करे छॾींदासीं, हीअ कॉपी थी वई। उन खां पोइ असां सेटअप ते ईंदासीं ऐं को बि जेको सॉफ्टवेयर हूंदो आहे त उनजी इंस्टॉलेशन जेका थींदी आहे उहा एप्लीकेशन फाइल हूंदी, उनजी एक्सटेंशन हूंदी आहे। हीअ एप्लीकेशन फाइल आहे सेटअप। इन तां डबल क्लिक कंदासीं त असांजो सेटअप फाइल हली पवंदो। एम एस ऑफिस 7 जी सी डी मूं विधमांसि हिन में ऐं उहा जेको आहे सो हिन मां पुछे थो छा एक्सेस आहे, एंटरप्राइज़ आहे, एक्सेल आहे, ग्रूव आहे। हाणे जीअं त मूं हिन में वर्ड ऐं एक्सेल, हीअ एक्सेल आहे, किथे किथे जेको आहे सो 4-5 सब्जेक्ट लाॻी था 6 सिलेक्ट करे छॾिबा पर हुन में सिंगल करे सिलेक्ट करण जो चए। एक्सेल में असां इंस्टॉल कयल आहे मुंहिंजे कंप्यूटर में ऐं वर्ड जेका आहे हिते लिखी पई आहे वर्ड 2007, इहा बि इंस्टॉल कयल आहे। ऐं भला हिन महिल खणी थो इंस्टॉल कयांसीं एम एस पावर पॉइंट। ठीकु आहे। एक्सेस छाकाणि घणे में घणा इहे ई कम ईंदा आहिनि। एम एस पावर पॉइंट सिलेक्ट कंदासीं। जिथे सर्किल यादि करे छॾियो, सर्किल उहा हिकिड़े उते हिकिड़ो दफ़ो शइ सिलेक्ट करे सघिबी आहे। जिथे चौकुंड वारा हूंदा आहिनि उते मल्टी 3-4-5 शयूं सिलेक्ट करे सघिबियूं आहिनि। कंटिन्यू कंदासूं। जीअं कंटिन्यू कंदासूं त इहे असां घुरंदो त सी डी की ॾियो। सी डी खे असां जीअं त कॉपी कई उहा हिते कंट्रोल वी कंदासूं, उहा पेस्ट थी वेंदी ऐं टिक मार्क लॻी वेंदो। असां कंटिन्यू कंदासीं। एग्रीमेंट खे आई एक्सेप्ट टिक मार्क लॻाए ऐं कंटिन्यू कंदासूं। असांजो सेटअप हली पियो। जेको कस्टमाइज़ कंदोसि या जेको आहे सो मुख़्तलिफ़, हाणे कस्टमाइज़ असां हिन में कंदासूं त पंहिंजी मर्ज़ीअ सां असां हिन में शयूं इंस्टॉल करे सघूं था। टूल्स असां हाणे चाहियूंसीं जेकॾहिं असां चऊं था न ऐं असां इहे सिर्फ़ु पावर पॉइंट हणंदासीं ऐं शेयर नथा हणूंसि त नॉट अवेलेबल कयोसि। ऑफिस टूल्स इहे भली हुजनिसि, कम जी शइ आहे। ओके इंस्टॉल कंदासीं। हाणे इंस्टॉल करणु शुरू थींदो। असांजी इंस्टॉलेशन जी प्रोग्रेस हलंदी ऐं जीअं इहा पूरी थींदी त असांजो हिन में जेका आहे एम एस पावर पॉइंट उहा इंस्टॉल थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां वर्ड एक्सेल या पावर पॉइंट एक्सेस ॿिया बि तव्हां सॉफ्टवेयर इंस्टॉल करे सघो था। हीअ असांजी हले पई इंस्टॉलेशन। जी दोस्तों, हीअ पटी असांजी पूरी थी वई। उन खां पोइ हीअ डायलॉग बॉक्स आयो त इंस्टॉलेशन हैज़ बीन कंप्लीटेड सक्सेसफुली। ओके गो टू ऑनलाइन रजिस्ट्रेशन लाइ हिनखे छॾे ॾियोसि, बसि क्लोज कंदासीं हुनखे ऐं असांजी हीअ एम एस पावर पॉइंट इंस्टॉल थी चुकी आहे। अच्छा, हिन खोलण जो तरीक़ो कहिड़ो आहे? असां हिते स्टार्ट मेन्यू हूंदो आहे, हीअ जेका हेठी पटी तव्हां ॾिसो पिया, मूं हिनखे ऑटो हाइड करे छॾियो आहे। ऐं हीअ जेका पटी हिनखे टास्क बार चवंदा आहियूं ऐं हिन में जेके हीअ शयूं ॾिसो पिया, एक्सप्लोरर आहे, मीडिया प्लेयर आहे या ॿियो एक्सप्लोर ब्राउज़र आहे ज़ पिया, इहे जेके आहिनि इहे हिते मूं पिन करे छॾिया आहिनि। माना क्विक एक्सेस हिते सिंगल क्लिक सां इहे खुली वेंदा आहिनि ऐं जेको हीउ सॼो साम्हूं तव्हां नज़र अचे पियो डेस्कटॉप आहे। हीअ डेस्कटॉप ते वॉलपेपर आहे, हीअ आइकन्स आहिनि। हाणे हिते आइकन्स ते डबल क्लिक सां उहे शयूं खुलंदियूं आहिनि। असां जेको आहे सो हलंदासीं स्टार्ट मेन्यू ते। उन खां पोइ जेके ऑल प्रोग्राम्स, हे जेके रिसेंटली असां खोले चुका आहियूं, हेठां ऑल प्रोग्राम्स आहिनि, उन ते क्लिक कंदासीं। माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट लॻी पई आहे पर हिते जीअं नथी
त उन सां ऑल प्रोग्राम्स में वञी करे ऐं तव्हां हितां इनखे स्क्रोल बार, हिनखे चवंदा आहिनि स्क्रोल बार, इनखे हेठि करे ईंदासूं ऐं हिते एम एस ऑफिस जेको नओं प्रोग्राम इंस्टॉल कंदो उहो थोरो हाईलाइट लॻो पियो हूंदो आहे, उन ते क्लिक कंदासीं। उन में 3-4 फीचर्स हे जेके अॻु में इंस्टॉल थियल आहे, वर्ड ॿुधायो मां तव्हांखे, ऐं हाणे हे पावर पॉइंट आहे। असां हलंदासीं एम एस ऑफिस वर्ड ते, उन ते क्लिक कंदासीं, असांजी एम एस ऑफिस वर्ड 2007 खुले पई। अच्छा, इन खां अलावा ॿियो तरीक़ो बि आहे, जेकॾहिं असां हिन साॻिए खे हितां असां हिन क्लोज़ था कयूंसि, हे क्लोज़ जो बटण आहे, हिन क्लोज़ करे असां जेकॾहिं विंडोज़ जी कीअ खे प्रेस करे आर खे प्रेस कंदासीं त रन प्रोग्राम असांखे खुलींदो। हिते असां लिखंदासीं एम विनवर्ड WINWORD विनवर्ड लिखी ओके कंदासूं त असांजी जेका असां एम एस ऑफिस एम एस वर्ड खुली वेंदी, हेॾो वरी खुले पई। इहो जेको हुयो इन खे चवंदा आहियूंसि असां जेको रन में लिखंदा आहियूं, इहो हीअ असांजो जेको आहे विंडोज़ एम एस वर्ड जो खुली आयो आहे। हितां हीअ जेको आहे मथां मथां हीअ टाइटल बार आहे, जेका पटी जेका नज़र पए अचे, इन में जेको आहे हिन पासे हीअ लिखियो पियो आहे डॉक्यूमेंट 1, इन टाइटल बार ते जेको आहे सो लिखियलु हूंदो आहे नेम ऑफ प्रोग्राम, कहिड़ो प्रोग्राम आहे मिसाल, हुन खां अलावा फाइल जो नालो हूंदो आहे, हिन में डॉक्यूमेंट 1 लिखियो पियो। जॾहिं असां सेव कंदासीं त पाण ई ॼाणी उहो डॉक्यूमेंट जो नालो लिखी वेंदो। हुन खां पोइ हिन पासे हे कुझु निशान आहिनि, हे क्लोज़ विंडो खे बंदि करणो हुजे, नंढो वॾो करणो हुजे, मिनिमाइज़ करणो हुजे, ठीकु आहे न। अच्छा, उन खां पोइ जेको आहे इहे स्प्लैश स्क्रीन बि हिनखे चवंदा आहिनि, सॼे खे विंडो बि चवंदा आहिनि, आम तरह विंडो जाम हूंदो आहे। टाइटल बार खां पोइ हेठां जेके टेब्स अचंदा, होम जो आहे, इंसर्ट जो आहे, पेज लेआउट, इहे टेब्स आहिनि, ठीकु आहे। हिन टेब्स हूंदा आहिनि ऐं उन टेब्स में जीअं हर टेब में वरी अलॻि पंहिंजो हुनजो जेको आहे सा रिबिन आहे, इहा की रिबिन आहे, उन मुख़्तलिफ़ ब्लॉक्स आहिनि, हीउ हिकिड़ो ब्लॉक आहे, हीउ ॿियो ब्लॉक आहे, हीउ टियों ब्लॉक आहे, हीउ ब्लॉक्स फॉन्ट्स ते हुन ते कमु कंदो आहे। हीउ ब्लॉक्स ऐं हीउ टेब्स थी वियूं। उन खां पोइ जेको आहे सो हेठां स्टेट जेको आहे सो मुख़्तलिफ़ टेब्स थियूं, हर कंहिं टेब जे हेठां मुख़्तलिफ़ जेका आहे सा रिबिन आहे। ऐं हीउ पेज ॾिसो नंढिड़ो नज़र पियो अचे, हिते हिनजी असां साइज़ थोरी वधाए था छॾियूं, 100 करे था छॾियूं, जीअं असांखे जेके 100 खां मथे बि करे, जेकॾहिं तव्हांजी नज़र कमज़ोर आहे त अञा वेझो करे सघो था, ज़ूम करे सघो था। हिनखे हीअ जेका पटी ॾिसोसि था पिया, हिनखे चइबो आहे स्टेटस बार। इहा स्टेटस माना हिते जेतिरा असां लफ़्ज़ लिखंदासीं, कहिड़े पेज ते बीठा आहियूं, सभु कुझु असांखे हिते ॿुधाईंदो, कहिड़े पेज ते बीठा आहियो, केतिरा लफ़्ज़ लिखिया आहियो, केतिरा इन में शयूं आहिनि, इहे सभु कुझु हिन में ॿुधाईंदो आहे। त हीअ मां सम्झा थो वीडियो काफ़ी वॾो थी वियो आहे, हिनखे हिते ब्लॉक कयूंसि था। तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, ऐं इंशा ताला ॿिया वीडियो अपलोड कंदो रहंदुसि, हिनखे कंटिन्यू कंदुसि, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं पेज खे लाइक ज़रूरु कंदा, जीअं ॿिया वीडियो रखे सघां, ऐं पंहिंजे दोस्तनि में पिणु